जी अस्सलाम वालेकुम। असां अॼु पंहिंजो क्लास शुरू था कयूं। अच्छा, ही पोइट्री कुझु तव्हां मां कैंडिडेट अहिड़ा हूंदा जिन जे लाइ ही पोइट्री जो पहिरियों लेक्चर हूंदो। कुझु अहिड़ा हूंदा जेके पोइट्री जा मूल सां पोइते जेके आहिनि घणा लेक्चर जेके आहिनि कुझु पोइट्स कवर करे आया हूंदा। ॿुधाईंदो हलां त शुरूआति जेका पोइट्स जी मां कंदो आहियां उहो काज़ी कादन खां। सिंधी अदब जो पंहिंजो पहिरियों शाइर बि जेको आहे जॾहिं खां सूमरनि जे दौर में असांजो लिटरेचर निर्वार थियो त काज़ी कादन खां जेको आहे घणो असांजी जेका आहे शाइरी क्लासिकल शाइरी उहा शुरू थिए थी। इन खां पहिरियां बि आहिनि। काज़ी कादन त खणी पोइते जो रहियो, सूमरनि जे दौर में आहिनि, पर क्लासिकल जेके शाइर आहिनि जन शाइरीअ जो ईअं सम्झो बुनियादु विधो उहो उन्हनि में काज़ी कादन पहिरियों आहे। काज़ी कादन उन खां पोइ शाह करीम बुलड़ीअ वारो मुख़्तलिफ़ शइ जेके आहिनि शाइर उन्हनि जी शाइरी जी सम्झाणी करे चुका आहियूं। उहा तव्हांखे रिकॉर्डिंग जी फॉर्म में मिली वेंदी। सचल सरमस्त भी करे चुका हूँ। काफ़ी शाइर थी चुका आहिनि, उन्हनि जा तव्हांखे रिकॉर्डिंग्स आहिस्ते आहिस्ते मिलंदी वेंदी। अॼु जेको असां शाइर कंदासीं शुरू उहो आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई वारो। तव्हांखे पहिरियां मां हिकिड़ो शॉर्ट जेका आहे 18 मिंटनि जी क्लिप मोकिली। उन में अगरि तव्हां ॾिठो हूंदो त उन में मां सेखारियो पिए इहो पोइते बि जेके शाइरी जा मुंहिंजा लेक्चर तव्हां सां शेयर थींदा उन्हनि में बि हूंदो तरीक़ो, हवालो कीअं लिखिजे, तशरीह कीअं लिखिजे। जॾहिं बि हवाले जो सिलसिलो अचे थो त तव्हांखे उन शाइर जी थोरी बायोडेटा जी ख़बर हुजे। इन जे करे जेको बि शाइर पढ़ाईंदो आहियां त पहिरियां हुनजी बायोडेटा ते थोरो घणो ॻाल्हाईंदा आहियूं। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई मशहूर शाइर न फ़क़ति पंहिंजी सिंध जो पर दुनिया में जेको आहे उहो मञियल आहे। जंहिंजे लाइ एनी मेरी शिमिल जेका जर्मनी जी, उन चयो त शाह लतीफ़ जी जेका शाइरी आहे एतिरी त वज़नाइती आहे जो सॼी दुनिया जो अदब लिटरेचर जेकर तराज़ू जे हिकिड़े पलड़े में रखो ऐं ॿिए पलड़े में शाह लतीफ़ भिटाई जो को हिकिड़ो बैत रखो त शाह लतीफ़ जी शाइरी वज़नाइती थींदी। ऐं हक़ीक़त बि इहा ई आहे त शाह लतीफ़ खे असां जेको आहे न शाइरी ॾुखी हुजण जे करे, लैंग्वेज ॾुखी शायदि इस्तेमाल जे करे असां उनखे उनजी शाइरी खे एतिरो सम्झी न सघिया आहियूं। अगरि सम्झूं त असांखे अहसासु थींदो त शाह लतीफ़ किसो त ससुई पुनू जो थो ॿुधाए, पर इन में जेको लिकल पैगाम आहे त किथे थो ॻाल्हाए। किसो त उमर मारूई जो थो ॿुधाए, लेकिन इन में जेको पैगाम ॾिए थो शाह लतीफ़ उहो पैगाम इंसान जे जेके मुयल जेके मुर्दा दिलियूं उन्हनि खे ईअं सम्झो उन जूं ज़ंजीरूं हिलाए थो। बहितरीन शाइर आहे, वॾो शाइर आहे। उनजे हवाले में कुझु तव्हां अहिड़ा एट्रीब्यूट्स या जिते जिते तव्हां तशरीह में नालो खणो त उहे तव्हां कुझु न कुझु हुन सां गॾु एक्स्ट्रा शयूं, हिकिड़ो जीअं अदबी लहजो बि पैदा थिए ऐं तव्हांजे लफ़्ज़नि जी जेका रांदि आहे उहा बि पूरी थींदी वञे। शाह लतीफ़ भिटाई जेको आहे मटियारी ज़िले में जेको अॻे हैदराबाद हूंदो उनजे भयपुर ॻोठ में पैदा थिया। शाह हबीब असल में हिन जो जेको वालिद साहब उहो हेरात खां आया। हेरात किथे आहे? अफ़गानिस्तान में आहे। अफ़गानिस्तान खां हेॾे आया हुया। ॿ टे जेके आहिनि उनजे अचण जा हेॾे जेके आहिनि उहे नज़रिया असांखे मिलनि था। के तारीख़दान चवनि था त हिते सूफ़ी बिलावल हूंदो हो, पोतल इंसान हो, वली हुयो, बुज़ुर्ग हो। उन जी कुर्बत हासिल करण जे लाइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो जेको पीउ आहे शाह हबीब हेॾे हिजरत करे आयो अफ़गानिस्तान मां। के चवनि था त शाह हबीब खां पहिरियां बि शाह लतीफ़ जा जेके अबा ॾाॾा हुआ उहे सिंध जी सकाफ़त जा शीदाई हुआ, उन जा जेके वॾा परस्तार हुआ। उन जे करे हुननि चाहियो त सिंध में असां वञी करे जेको आहे उते रहूं। इन जे करे ही हिते आया। शाह हबीब जो जेको जनम थियो आहे त हिते मटियारी जे वेझो जेको भयपुर ॻोठ आहे उते ई थियो आहे। हिकिड़ो मिंट, ठीकु आहे। हाणे इहे ॿ टे ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हां किथे इनकारपोरेट करे था सघो। जेकॾहिं असां सिंधी अदब में ॾिसूं त कलोड़नि जे दौर में जो शाइर मञियो थो वञे ऐं वॾे में वॾो शाइर थो मञियो वञे। ठीकु आहे। ऐं शाह लतीफ़ सां गॾु जेके आहिनि टे किताब गॾु हूंदा, क़ुरान मजीद, मसनवी, रूमी ऐं शाह करीम बुलड़ीअ वारे जो रिसालो। शाह करीम बुलड़ीअ वारे जा तड़ पोटा आहिनि, यानी कि पाण तड़ ॾाढो थिए हुनजो। शाह लतीफ़ जेका शाइरी कई उन्हनि खे मुख़्तलिफ़ सुरनि में विरहायो वियो आहे। मुख़्तलिफ़ सुर यानी कि चैप्टर्स, पोएट्री जा चैप्टर्स जेके आहिनि उन में
वध में वधि जेके हिन मिलनि था असांखे 37 मिलनि था, 37 सुर वध में वधि। इहो तव्हां खां अलाह कंदो तव्हां पास थींदव, मुंहिंजी दुआ आहे SPSC जी हिन CC इम्तिहान में तव्हां पास थियो। इंटरव्यू में सवाल पुछंदा आहिनि त शाह लतीफ़ जे रिसाले में वधि सुर कहिड़े रिसाले में न आहे, उहो कंहिं लिखियो आहे। वध में वधि सुर जेके आहिनि उहे 37 आहिनि, ऐं 37 सुर इहे वध में वधि मिर्ज़ा कलीच बेग जेको रिसालो हिन जो सहेड़ियो उन में जेके आहिनि 37 सुर आहिनि, घटि में घटि मुंहिंजे ख़्याल में 6 आहिनि। रिकॉर्ड तो थिए पियो न। अच्छा, उन सुरनि खे यानी कि टॉपिक जे हिसाब सां पोइट्री खे मुख़्तलिफ़ चैप्टर्स में विरहायो वियो आहे। ॿियो शाह लतीफ़ जे लाइ मशहूरु आहे त जेको आहे पाण प्यादो सफ़र कंदा, पेरें उघाड़े घुमंदा, तालीम एतिरी जेका आहे उहा कोन हासिल कई हुयूं, छो त शुरूआती तालीम थी थो सघे प्राइमरी ऐं बेसिक पंहिंजे हिकिड़े मूंखे ज़हन ते नालो हटियो थो वञे उस्ताद खां हासिल कई, उन खां बाद में अॻिते कोन पढ़िया। इन जे करे लिखियल आहे न इल्मुल दुनी, यानी कि दुनिया में जेके इल्मु ख़ुदा जे तरफ़ां अता थियो हुजे उहो इनखे सॾींदा हुया। एतिरो यानी कंहिं इदारे में कोन पढ़ियो हुयो। ठीकु आहे, उन खां पोइ शादी कई, शादी बि एतिरो जेको आहे थोरी अरसे खां पोइ हुनजी घरवारी जेका आहे उहा वफ़ात करे वई, ऐं उन खां पोइ जेको शाह लतीफ़ जो लाड़ो थियो उहो इबादत ॾे, ख़ुदा खे परखण ॾे, उन ॾे घणो थियो, ऐं हू पसंदि कोन कंदो हो जेका आम रवाजी घर वारी ज़िंदगी आहे, यानी कि घर में घर वारी हुजे, वरी वधीक तव्हां पाण सियाणा हो, जेका आहे ज़िंदगी सुखी थी पवंदी। इहो शाह लतीफ़ खां पुछिजो। शाह लतीफ़ माना हुन खां ॾाढो चिड़ खाईंदो हुया, जेका डोमेस्टिक लाइफ आहे न शाह लतीफ़ जी, हुन खां हिन जे करे बसि सफ़र में हूंदो घणो, घर वारी वई गुज़ारे त पोइ शाह लतीफ़ सफ़र ई शुरू कया, ऐं वरी ॿी शादी कोन कयईं, घणो रुझान होॾे थियो। ठीकु आहे। अच्छा, जेके सुर आहिनि इहो बि पुछा कयो आहे, सुर कामोड़ में छाजो ज़िक्र आहे, नूरी जाम तव्हां चइजो आहे मां लिखियो आहे। सुर घातो में छाजो ज़िक्र कयो आहे, मोरडे मीरबर जो ज़िक्र कयो आहे। सुर खंभात में शाह लतीफ़ छाजो ज़िक्र कयो आहे, सिज चंड तारा कतियूं वग़ैरह जेके आहिनि सेलेस्टियल बॉडीज़ आहिनि उन्हनि जो ज़िक्र कयो आहे। सुर कल्याण में छाजो ज़िक्र आहे, तौहीद ख़ुदा जी सना। सुर केॾारो में मातमी सुर आहे, करबला जे जेके आहिनि शहीद आहिनि उन्हनि जो ज़िक्र कयो आहे सुर केॾारो में। सुर हुसैनी अथव, सुर हुसैनी में इमाम हुसैन जो वाक़ियो न आहे, इहो यादि रखिजो। सुर हुसैनी में ससुई पुनू जो जेको आहे किसो वाक़ियो थियल आहे केॾारो में इमाम हुसैन ते जेका करबला जी जेका आहे उहा थी आहे। उन खां पोइ जेको आहे पैगाम लतीफ़ वधीक कोन्हे, एतिरो आम न आहे। सुर देसी में ससी पुनू जो जेको किसो आहे 5 सुरनि में शाह लतीफ़ जेको आहे उहो ॻायो आहे। अचूं था असां अॻिते, आहिस्ते आहिस्ते कुझु मां सोचियो पियो त अॼु खां मां शुरू कयां, न त बि घणा, न त बि ॿ टे जेके आहिनि शेर डेली कराईंदो हलां, ताकी शाह लतीफ़ जी शाइरी ऐं कुझु 2-3 ॿिया जेके आहिनि के आम जेके जिते जिते आम मूंखे लॻंदा उहे कवर कराईंदो हलां। पहिरियां त इहे जेके नंढे हूंदे खां वठी पाण बैत पढ़ंदा था अचूं, तूं हबीब तूं तबीब तूं दर्द जी दवा, जानब मुंहिंजे जीअ में आज़ार जा अनवा, साहिब ॾेज शफ़ा, मियां मरीज़नि खे। इन टाइप जा 4-5 जेके न उहे बैत आहिनि जिन जी ट्रांसलेशन तशरीह माना तक़रीबन हिकु ई थींदी। जेका ॻाल्हि तव्हां कंहिं हिकिड़े में अप्लाई था कयो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे 5 ई त कोन ईंदा न, जेकॾहिं खयों त को हिकिड़ो इन मां खणींदा, जेकॾहिं न ॾिनो त नथा बि ॾेई सघनि। ऐं एॾो जेको बैत आहे एॾो ॾुखियो बि कोन्हे, को सवलो आहे। छो सवलो आहे त इहो नंढे हूंदे खां वठी असां ॿुधंदा था अचूं, पर इनखे थोरो असां वरी बि हिकिड़ो रिवीजन ख़ातिर थोरो इनखे डिफाइन कंदासीं। पहिरियों आहे तूं हबीब तूं तबीब तूं दर्द जी दवा, जानब मुंहिंजे जीअ में, जीअ यानी कि दिल, जानब अल्लाह ताला, आज़ार जा अनवा, आज़ार बीमारी। हाणे कुझु शयूं जेके मां ॿुधाईंदो हलां न, थी थो सघे इहे तव्हांजे लाइ न्यू हुजनि, हू तव्हांखे ईंदी हुजे मथां ट्रांसलेशन। आज़ार जा अनवा, हाणे
इहो जेको आज़ार आहे न, इन्ही खे जॾहिं डॉक्टर नबी बख्श पंहिंजे रिसाले में लिखे थो त इहो आज़ार नथो लिखे, उहो लिखे थो आज़र। आज़र जा अनवा, आज़ार न। जॾहिं असां आज़ार जी माना वठंदासीं त बीमारी आहे, ठीकु आहे। अनवा यानी कि क़िस्म, चए थो मुंहिंजे जेके दिलि में आहिनि न उहे इलाही जेके आहिनि न बीमारी जा क़िस्म आहिनि, मुख़्तलिफ़ बीमारियूं मुंहिंजी दिलि खे वकोड़े वियूं आहिनि। इहे कहिड़ियूं बीमारियूं आहिनि? जॾहिं बि तशरीह कयो न थोरो पहिरियां, उहो मां ॿुधायो त तव्हां हुनजी लुग़वी माना कढो, पोइ अचोसि इन खां पोइ हिते जेको आहे, हिते त चवे थो छा लतीफ़, हिते त चवे थो त जेके बीमारी आहे मुंहिंजी ऐं दिलि में, ऐं उनजा वरी अनवा आहिनि, खोड़ क़िस्म आहिनि। इहा बीमारी कहिड़ी आहे? तव्हांजी तशरीह न थी थींदी। इहा बीमारी ग़फ़लत जी बीमारी आहे, इहा बीमारी सिधे रस्ते तां हटी वञण जी बीमारी आहे, इहा बीमारी ख़ुदा जी नाफ़रमानी करण जी बीमारी आहे, इहा बीमारी उहा आहे जंहिं ख़ुदा जो ख़ौफ़ ई दिलि मां कढी छॾियो आहे। ॾिसो न, माना हिकिड़ी असल में थोरो सोचिजे न, अलाए छो मुंहिंजो ज़हन माना अलाए काॾे काॾे वेंदो आहे हलियो। तूं हबीब, तूं तबीब, तूं दर्द जी दवा जानिब। हाणे ॾिसो हिते हिते लफ़्ज़नि जी गेम कुझु सिखंदा हलो, लफ़्ज़नि जी गेम कीअं। हिन बैत में शाह अब्दुल लतीफ़ दुआइया अंदाज़ अख़्तियार कयो आहे त उहो ई न त लफ़्ज़ लिखंदो त हर हिकु, तव्हांजा इहे लफ़्ज़ तव्हांखे डिफरेंट बणाईंदा। ॾिनल बैत में शाह लतीफ़ दुआइया अंदाज़ अख़्तियार कयो आहे, यानी कि कहिड़ो? ओ दुआ वारो। साहिब ॾे जो शफ़ा मियां मरी, इहो दुआ बि चवंदा आहियूं न, अलाह साईं हीअं कजांइ, हुयो त कुझु ई कोन, बसि छा कयूं त मां अंदाज़ जेको शाह लतीफ़ अख़्तियार कयो त उहो दुआ वारो अंदाज़ आहे। इहे तव्हांखे निरालो बणाईंदी, इहे टेक्निक्स आहिनि तव्हांखे उनजी दिलि खटण जे लाइ, हुनजी पंहिंजी लिखत में मिठास आणण जे लाइ। तूं हबीब, तूं तबीब, तूं मुंहिंजो हबीब आं, महबूब आं, तूं ई मुंहिंजो तबीब आं, तूं डॉक्टर आं। दुनिया में खोड़ डॉक्टर आहिनि। हाणे हक़ीक़त भया लिखो, मां चवां जेतिरो वणेव लिखो, जाॾे आइडियाज़ अचनि लिखो हाली। इहो दुनिया जा कहिड़ा डॉक्टर आहिनि? दुनिया जा हिकिड़ा डॉक्टर अथव तावीज़ सॻे वारा। हा, छल न कंहिं पोड़ी खे तावीज़ लॻे, पोइ अड़ी हिन जो हिकु हिकु अती, हिन जो हिकु हिकु तावीज़ थी, बसि वठेसि। यानी दुनिया में क़िस्मे क़िस्मे जा तबीब आहिनि, डॉक्टर आहिनि, हकीम आहिनि, वेज आहिनि। शाह लतीफ़ शाइरी में बि इस्तेमालु कयो आहे वेज जो। वेज माना हकीम। चए थो त तूं ई मुंहिंजो, इहो सभु कुझु मुंहिंजो तूं आहे। ये दुनिया वारा डॉक्टर, ये दुनिया वारा वेज, ये दुनिया वारा दिलि जा ये जेके स्पेशलिस्ट आहिनि, इहे न आहिनि। मुंहिंजे लाइ मुंहिंजे दर्दनि जी, मुंहिंजे ॾुखनि जी जेका दवा आहे न, उहा तूं आहे। जानिब मुंहिंजे जीअ में, ऐं मुंहिंजा जानिब अलाह ताला मुंहिंजे दिलि में आज़ार जा अनवा थी। यानी हाणे हिते छा असां शाह लतीफ़ जी उहा कैफ़ियत छा हूंदी जॾहिं चवंदो त मुंहिंजे जीअ में आज़ार जा अनवा। अफ़सोस वारो अंदाज़ लहजो अख़्तियार कंदे पंहिंजे परवरदिगार सां मुखातिब थींदे फरमाए थो त ऐ मुंहिंजा महबूब, ऐ मुंहिंजा जानिब, मुंहिंजी दिलि में बीमारी जूं जा केतिरा ई क़िस्म अची विया आहिनि। एतिरा क़िस्म, तरह तरह जी बीमारियूं मुंहिंजी दिलि खे वकोड़े वियूं आहिनि। वकोड़णो आहे कोन, तशरीह कंदा त लिखंदासीं न। साहिब ॾे जो शफ़ा मियां मरीज़नि खे। अच्छा, हिकु ॻाल्हि मां तव्हां सां विसरी वई, सुर यमन कल्याण जा इहे बैत, तूं हबीब तूं तबीब, जिते अचे त तव्हां हवाले में लिखी था सघो त ही शाह अब्दुल लतीफ़ जे रिसाले सुर यमन कल्याण मां वरिता विया आहिनि। सुर यमन कल्याण में छा छा ओवरऑल क्रक्स छा आहे सुर यमन कल्याण जो? बाबा, सुर यमन कल्याण में शाह अब्दुल लतीफ़ जेका पंहिंजी दिलि आहे न, उनखे ख़ुदा जे इश्क में मुब्तला करण जे लाइ जेके आहिनि उहे टेक्निक्स पोइट्री में अप्लाई कयूं आहिनि। तरीक़ा क्या आहिनि जंहिंमें माण्हू खे हिकिड़े खे पैगाम ॾियण जी कोशिशि करे थो, तूं पंहिंजी दिलि खे कीअं रब जी राह में आणे सघे थो। वरी इन में जेको पंहिंजो रब अथसि न, उनजे लाइ जुदा जुदा तमसीलियूं ॾिनियूं अथई। किथे रब खे कामिल तीर अंदाज़ थो चवे, किथे वेज चए थो। हाणे वेज ॾिसो, तमसील त इहा आहे न, त माना ॿियो को चवणु चए थो तूं तबीब तूं आहे, डॉक्टर तूं आहे।
असां चवंदासीं बाबा असांजो डॉक्टर त श्री चंद आहे, डॉक्टर अशोक आहे, मिसाल ये जेके डॉक्टर आहिनि जा इहा तमसील आहे त मुंहिंजो डॉक्टर जेको आहे न इहो तूं आहे। यानी सुर यमन कल्याण में छा फरमायो आहे त पीरी जे बारे में, ख़ुदा जे बारे में जुदा जुदा छा लतीफ़ तमसीलूं ॾिनियूं आहिनि। काथे उनखे वेझ सॼो अथई, काथे उनखे कामिल तीरंदाज़ सॼो अथई, किथे कुझु त किथे कुझु। ऐं वरी हिकिड़ी जेका आहे न रिज़ेम्बलेंस ॾेखारी आहे, जेका तमसील या वरी मुशाहिबत या वरी भेट। कहिड़ी भेट? इन यमन कल्याण में शाह लतीफ़ जेके आशिक आहिनि न, कहिड़ा आशिक? ये जेके अल्लाह जी इश्क में मुब्तला आहिनि आशिक, इन्हनि खे सॼो आहे मरीज़। यानी आशिकनि जी छा सां भेट कई आहे शाह लतीफ़? मरीज़ सां। कहिड़े में? सुर यमन कल्याण में। हाणे अॻिते असांजे लाइ हिकिड़ो वाज़े थी वियो न, सुर यमन कल्याण जो बि आहे, तव्हांखे इहा बि ख़बर पइजी वई त यमन कल्याण में छाजो ज़िक्र कयो आहे शाह लतीफ़। त अञा एक्सप्लेनेशन में तव्हांखे अञा मज़ो ईंदो। त चवेसि थो त तूं मुंहिंजो इहो जेको मुशाहिबत ॾिए थो, इहा जेका तमसील ॾिए थो त कंहिंसां? डॉक्टर सां। साहिब ॾे जो शफ़ा मियां मरीज़नि खे। इहे जेके तुंहिंजा आशिक आहिनि न, जेके तोखे पसंदि करनि था, जिन जो ॿियो को बि न आहे, इन्हनि खे शिफ़ा बि त तूं ई ॾींदे। ठीकु आहे? यानी छा थो चवणु चाहे शाह लतीफ़? इहो त असां करियासीं बाबा। चवणु इहो चाहे थो शाह अब्दुल लतीफ़ त जेका गुनाहनि खां जेका आज़ादी आहे न, जेका पंहिंजे दिलि में जेके ॾुख आहिनि, जेके ग़म आहिनि, जेके दुनिया जे ॾुखनि ग़मुनि में तव्हां वकोड़जी विया हो न, उहो जेकॾहिं को रस्तो अथव, को उहो दर अथव त उहो ख़ुदा जो दर अथव। इहे ॿियो तव्हांखे किथां बि शिफ़ाऊं न मिलंदियूं। अॻिते शाह लतीफ़ जा अञा शेर अहिड़ा ॾिसो, किथे चए थो मूंखे तहजुब थिए थो पियो, अलाह सही सां मुखातिब थी करे तहजुब इन ॻाल्हि जो थिए थो त तबीब बि तूं पाण आहे, शिफ़ा ॾियण वारो बि तूं आहे। वरी हुकुम बि करे थो त इहे जेके डॉक्टर चेस्ट स्पेशलिस्ट वेठा आहिनि, जेके हार्ट स्पेशलिस्ट वेठा आहिनि, हिन ॾे वञो। शाह लतीफ़ तहजुब में अचे थो, अलाह सही आहे, जेकर तूं हा करे शिफ़ा करे त न मिलंदी। कि मूंखे इहा ॻाल्हि नथी सम्झ में अचे, हुते हुकुम बि ॾिए थो, असल तबीब त तूं पाण आहे। त ॾिसो शाह लतीफ़ जी शाइरी जो मयार ॾिसो त किथे थो ॻाल्हाए पियो। ठीकु आहे, अचूं था असां ॿिए ते। हाणे इन ते मां घणी बहस करे वियुमि, त इहा ई बहस तव्हांजी ॿियनि ते बि अप्लाई थींदी। ठीकु आहे। ॿियो नंबर बैत, तूं हबीब, तूं तबीब, तूं दर्द जो दारू। अच्छा, हिते जेकॾहिं आज़र तव्हां वठो त इहो रेफरेंस ॾींदव डॉक्टर नबी बख्श बलोच जे रिसाले में। पोइ हिते चवंदो त जेके हुनजे दिलि में आहिनि न, उहे इलाही ग़म आहिनि, ॾुख आहिनि, या ग़म आहिनि, ॾुखनि सां भरियल आहे। इहो बि रेफरेंस ॾींदो। बाक़ी जेको बेस्ट मीनिंग थिए थी न, उहा मरीज़ वारी थिए थी पई। आज़ार यानी कि मर्ज़। ठीकु आहे, बीमारी। तूं हबीब, तूं तबीब, तूं दर्द जो दारू। दारू यानी कि छा? मेडिसिन। उन दर्द जो जेका मेडिसिन आहे उहा तूं आहे। दवा आहिनि दिलि खे तुंहिंजूं तवारूं। दवा आहिनि दिलि खे। अच्छा, इहा दिलि जेका मुंहिंजी बीमार आहे न, इन खे हिकिड़ी दवा आहे। हाँ बाबा, दिलि जी एंजियोग्राफी कंदा न, यार लफ़्ज़नि खे इस्तेमालु कयो। वरी मां इहो थो अचे, जेकॾहिं मां लिखां त मां चवां, उहो जेका इहा दिलि जी जेका एंजियोग्राफी आहे न, उहा इहा तुंहिंजी तवार आहे। शाह लतीफ़ अॼु जे इंसान खे सम्झाए थो त इहा जेका दिलि जी एंजियोग्राफी आहे, जेका दिलि खे धोइणु आहे, इन दिलि खे जेको साफ़ करणो आहे न, उन जी हिकिड़ो नुस्ख़ो ॾिए थो, मेडिसिन ॾिए थो पियो। अहिड़ी मेडिसिन जो तव्हांजी इहा दिलि त शीशो थी वेंदी, इहा दिलि तव्हांजी जवान थी वेंदी, इहा दिलि तव्हांजी तमामु बीमारियुनि खां पाक थी वेंदी। अच्छा, शाह लतीफ़ कहिड़ो उहो मेडिसिन आहे, कहिड़ो दारू आहे? चए थो तुंहिंजूं तवारूं। तवार यानी कि ज़िक्र करणु, तवार यानी कि ज़िक्र। चए थो कंहिंजो ज़िक्र? कंहिंसां मुखातिब आहे? परवरदिगार सां। चए थो इहा जेका दिलि जिन खे बीमारी वकोड़े वई आहे, जिन खे आज़ार जा अनवा पइजी विया आहिनि, इन्हनि बीमारियुनि जी जेका हिकिड़ी मेडिसिन आहे, हिकिड़ो ई दारू आहे, तुंहिंजो ज़िक्र। छा? तुंहिंजो ज़िक्र। करियां थी कारूं। कारूं, कारूं कयां थी। कारूं चइबो आहे कोशिश करण खे। कारूं करणु यानी कि कोशिश। करियां थी कारूं, कोशिश करियां थी।
जीअं ॿुकी ॿिऊं न थिए, जीअं ॿुकी, हाणे ॾिसो ॿुकी यानी कि दवा, वरी बि उहा ई मेडिसिन अची वई। जीअं ॿुकी यानी कि फकी, ॿुकी यानी कि फकी दवा, करियां थी कारूं जीअं ॿुकी, जीअं इहा दवा मेडिसिन ॿिऊं न थिए, ॿेवारा न थिए। तुंहिंजो ज़िक्र छो थी कयां, छो थो कयां? अय अलाह साईं, मूंखे जेको आहे तुंहिंजो ज़िक्र जे ज़रिए मां शिफ़ा हासिल करण थो चाहियां। चए थो मां कंहिं ॿिए जो न, इन्ही जे करे कयां थो त जेको आहे न उहो जेको ॿेवारा, जीअं मुंहिंजो जेको आहे न दर, तोखां सवा को ॿियो दर मुंहिंजे लाइ हुजे ई न। मां कंहिं ॿिए जो मोहताज नथो थियणु चाहियां। न त दुनिया में इलाही जेके आहिनि, दुनिया जेके आहिनि ऑफर थी करे पई, दुनिया निजात जा रस्ता खोड़ ऑफर थी करे, खोड़ डॉक्टर आहिनि, तबीब आहिनि, ज़रिया खोड़ आहिनि, सवण थी विया, ही हो थी विया, ये रस्मूं थियूं, तव्हां हीअं कयो, हूअं कयो, हीअ कयो। चए थो मां कंहिं ॿिए दर ते मोहताजी नथो सपोर्ट करे सघां। मुंहिंजे लाइ सभु कुझु तूं आहे, तूं दर्द जी दवा आहे, तूं इहा जेका दवा मां हासिल कई आहे न, उहा दवा, उहा मेडिसिन, इहो तुंहिंजो ज़िक्र आहे, तुंहिंजो तवारो हुन। ऐं मां इहा कोशिश तुंहिंजे ज़िक्र जी इन जे करे करियां थो पियो त जीअं मूंखे कंहिं ॿिए दर ते न वञिणो पवे। ठीकु आहे, मुंहिंजे ख़्याल में सवलो थी वियो, काफ़ी थी वियो, अॻिते हलूं था। तूं हबीब, तूं तबीब, तुहिम ड्रठन ड्रब, तुहिम ड्रठन ड्रब, तूं ॾेई, तूं लाही, तुहिम हादी रब, आहिम ए अजीब, जीअं वारियूं वेज विहारियूं। तमाम बेहतरीन। तूं हबीब, तूं तबीब, तूं ही मुंहिंजो महबूब आ, तूं ही मुंहिंजो तबीब आ, तुहिम ड्रठन ड्रब। ओ जेके ड्रहियल आहिनि न, जेके ड्रहियल आहिनि, ड्रठन यानी कि ड्रहियल, जेके फना थियल आहिनि, यानी जेके इंसान, जेके ख़तम थियल इंसान आहिनि, जंहिंजो कोई बि कोन्हे को, ड्रहियल, ख़तम थियल, ड्रठन, बीमार पयल, जेकर अञा माना मां कढां, बीमार पयल, वकोड़ियल वीचारा, सही सलामत न, उन्हनि जो ड्रब तूं आ। ड्रब चवंदा न इलाज, ड्रब जी माना हिकिड़ो त गाह थींदो अथव ड्रब, उहे न, ड्रब यानी कि इलाज, या वरी दारू का सुती वग़ैरह। चए थो इहे जेके इंसान ड्रहियल आहिनि न, जेके बीमार पियल आहिनि, जेके ख़तम थियल आहिनि दुनिया जे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में, इन सभिनी जो जेको आहे न, तूं ई, तुहिम यानी कि तूं ई उन्हनि जो जेको आहे इलाज आहे, तूं ई उनजो दारू आहे। तूं ॾेई, तूं लाही, तहिम हादी रब, इहो तूं ई आहे जेको ॾेई थो पियो, ऐं वरी तूं ई आहे जेको लाहे थो पियो। छा ॾेंदो? हाणे हिते छा लतीफ़ चवे थो, हिकिड़ो थींदो आहे न, ठीकु आहे, ख़ुदा हूअं त क़ुर मजीद में क्लियरली फरमायो आहे त जेका बि तव्हां ते मुसीबत अचे थी, उहा मां कोन थो ॾियां। जेका बि तव्हां ते मुसीबत अचे थी, उहे तव्हांजा पंहिंजा अमाल आहिनि, जेके तव्हां ते उहे मुसीबत नाज़िल कराइनि था। मां नथो चाहियां त कंहिं इंसान खे मां तकलीफ़ में विझां, ख़ुदा क्लियरली चई छॾियो आहे। पर हिकिड़ो असां न मयार ख़ातिर, जेका न, ऐं मयार कंहिंखे ॾिबी आहे? जेको प्यारो माण्हू हुजे, जंहिंसां असां एतिरा हुजाइता हुजऊं। हिते छा लतीफ़ उहो अंदाज़ अख़्तियार कयो आहे, हुज वारो, उहो न जेको जीअं न लाडलो हूंदो आहे कंहिंजो ॿार, पंहिंजो लाडलो थी करे न हुज थो करे। तूं इहे जेके मुसीबतूं आहिनि न, इहे जेके परेशानियूं, इहे ॾे त तूं ई ॾे थो, तूं ई लाहे थो। इहे बीमारियूं तूं ई ॾे थो पियो, इहे मुश्किलातूं, इहे मसइला, इहे दुनिया जा जेके आहिनि प्रॉब्लम्स, उन्हनि में मुब्तला करणु, इहो तूं ई करे थो पियो। वरी इन्हनि मां कढे बि तूं थो, तूं ॾेई, तूं लाही, तुहिम हादी रब, वरी तूं ॾे थो, तूं लाहे थो, तुहिम, ऐं वरी उन्हनि मां निकिरण जो हादी, हादी यानी कि जेको तव्हांखे रस्तो ॾेखारे, जेको तव्हांखे रस्तो ॾेखारे। चए थो इन्हनि शयुनि मां निकिरण जो वरी रस्तो केरु थो ॿुधाए? इहो तूं ई थो ॿुधाए पियो। यानी हिते वरी जेको छा लथी विझो, ॿी सिट में जेको आहे इहो लाडलो थी करे हिकिड़ो न ख़ुदा खे माना ईअं मयार वारे अंदाज़ में चए थो त सभु कुझु करे बि पाण थो,
वरी लाहे बि पाण थो, रस्तो बि पाण ई ॾेखारे थो हुन में, आहे में अजीब, पोइ हाणे रिज़ल्ट करे थो, मूंखे अजीब थिए थो पियो, मूंखे अजीब लॻंदो आहे, इहा लाइन जेका पहिरियां मां चई, मूंखे अजीब महसूस थो थिए। छा लतीफ़, कहिड़ो अजीब थो महसूस थिए? जॾहिं सभु कुझु तूं पाण आ, त पोइ हे डॉक्टर छो विहारिया थी? जीअं वारियो वेज विहारी, हाँ, जीअं वारियो, अच्छा वारियो माना मोटणु, वारियो माना मोटाए, छा ॾे? वापसि करणु, वापसि मोटाइणु, जीअं वारियो जीअं वापसि करे थो, कंहिंॾे वापसि करे थो? वेज विहारी। ऐं वापसी में असांजे जेको आहे इन्हनि परेशानियुनि जे लाइ, इन जे मर्ज़ जे लाइ वरी डॉक्टर विहारिया थी, जेका मां अॻोड़े लाइन चई हुई, त इहो कहिड़ो न अजीब आहे, जो इहो मूंखे अजीब लॻे थो। छा लतीफ़ चए थो त मोटाए वरी असांखे डॉक्टर वटि ई विहारे थो पियो, हुकुम बि ॾिए थो त हिननि खां इलाज करायो। हकीमनि खे बि वेठा आहिनि, जंहिं त सभु कुझु तुंहिंजी हिकु हा में आहे, तुंहिंजी कुन में आहे, तूं चए त थी थो सघे। इहा हिकिड़ी वरी ख़ुदा सां ईअं शिकायती अंदाज़ अख़्तियार कंदे तजुब विचां शाह लतीफ़ इहो फरमाए रहियो आहे। ठीकु आहे। अच्छा, हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि, तूं ॾेई तूं लाहीं, तुहिम हादी रब, बाबा तूं ॾे थो तूं लाहीं थो, इन सां रिलेटेड हिकिड़ो ॿियो बि शेर आयो अथव, ऐं CC 23 में बि आयो अथव उहो, हे CC 23 में आयो अथव, पहिरियों पहिरियों शेर बैत इहो, ना उम्मीदी आज को, हा हाणे हे CC 23 में आयो अथव, ना उम्मीदी आज को ओछण आदेशुनि। हाणे इहो मां हिते छो लिखियो, हिते थोरो रिज़ेम्बलेंस ॾेखारे पियो, छा लथी वई न हुन जेका मथे तशरीह करियां, ना उम्मीदी आज को ओछण आदेशुनि, कॾहिं ताज़ीअ पुठ ते कॾहिं हेठि हलनि, सामीअड़ा समुंड में तंबे जीअं तरनि, जे वाॻूअ वात वञनि त कुसनि कुझनि की न की, सुर राम कली। अच्छा, पहिरियां मां तव्हांखे सुर राम कली जो हिकिड़ो न क्रक्स ॿुधायां, त पोइ तव्हांजे लाइ आसान थींदो। बाबा शाह लतीफ़ हिकिड़ा थींदा न जोगी, हे त हाणे असां वटि घटि आहिनि, अॻे ज़माने में घणा हूंदा जोगी। उहे जोगी सफ़र कंदा, पेरे उघाड़ा, कॾहिं किथे कॾहिं किथे। हाणे बि तव्हां शाह लतीफ़ जो मेलो ॾिसो न, अलाए किथां किथां जा किन प्यादल माण्हू ईंदा आहिनि। इहे जोगी, इन जोगियुनि जे लाइ हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे, यानी जोगी आदेसी बि इन जोगी खे चवनि था, आदेसी सन्यासी, ये लफ़्ज़ जेके शाह जी शाइरी में मिलंदव, आदेसी, सन्यासी ऐं सामीअड़ा, सामीअड़ा, इहे सभु इन जो इशारो करे उन जोगियुनि ॾे आहे। ऐं इहे उहे कहिड़ा जोगी आहिनि? इहे ख़ुदा खे हासिल करण वारा जोगी आहिनि, उहे आहिनि जेके ख़ुदा जे रस्ते ते हली पिया आहिनि, उनखे फैज़ हासिल करण था चाहिनि। सुर रामकली में छा कयो फरमायो आहे, जेके शाइरी आहे उन में शाह लतीफ़ इन्हनि सामियुनि जा, सामी केरु? सामियुनि, सामियुनि यानी कि सामीअड़ा आहिनि न, सामीअड़ा, सामी मां सामीअड़ा, सामियुनि, सामियुनि यानी कि इन्हनि जोगियुनि, यानी इन्हनि जोगियुनि जी जेका सिका न ऐं उन जी मोहबत जो बयान शाह लतीफ़ इन में फरमायो अथव, सुर रामकली में। ऐं शाह लतीफ़ वरी इन्हनि जोगियुनि सां गॾु पाण वियो हो, सैर सफ़र ते निकितो, हिकिड़ो जोगियुनि जो टोलो हो, हुन में शाह बि चवनि बाबा मां बि तव्हां सां हलां थो। ऐं शाह लतीफ़ जो इहो सफ़र बि जेको आहे वॾो मशहूरु सफ़र आहे, 12 ॾींहं 12 रातियूं इन्हनि जोगियुनि सां गंजे टकर में, गंजे टकर में गुज़ारिया। हाणे गंजे, हाणे इहो बि थी थो सघे सुवाल अची त इंटरव्यू में पुछी था सघे न, त शाह लतीफ़ जेके गंजे टकर में पंहिंजा जेके 12 ॾींहं 12 रातियूं जोगियुनि सां गुज़ारिया, त कहिड़े उनजो ज़िक्र कहिड़े उन में कयो अथईं सुर में? उन सुर रामकली में। ठीकु आहे। अच्छा, हाणे शाह लतीफ़ा जोगियुनि सां गॾु, यानी कि उनखे परसीव कंदो न, उन्हनि जी अकासी कंदो। हाणे अकासी इन शहर में करे, ना उम्मीदी आज को, हे आज को यानी कि खाधो पीतो, तव्हांजी खुराक। चवे थो त इहे जेके आहिनि न जोगी आहिनि न, इन्हनि खे का बि दुनिया जी का ख़्वाहिश कोन अथव, इहे ना उमीद अथव।
नाउमीदी इन जी माना हिकिड़ी कैरेक्टर्स अहिड़ी आहे जेके उहे कंहिं शइ जी विश ई नथा करनि, या नाउमीदी उनजो खाधो आहे, ईअं सम्झो उनजी खुराक आहे। नाउमीदी आज को ओछण आदेशुनि, आदेशुनि यानी कि जोगियुनि, ओछण यानी कि चादर आहे, जेका न माण्हू राति जो सुम्हंदो आहे मथां चादर हणी करे, कंबल ई चओसि, ब्लैंकेट चओसि, यानी कि लिबास ओछण चइबो आहे जेको माण्हू रहण करण जे लाइ घटि में घटि माण्हू खे मथां विझण जे लाइ, या उहो चादर त हुजे न। उहो चए थो त इहे जेके जोगी आहिनि न, इन्हनि जो बाबा खाधो पीतो ऐं इन्हनि जो जेको ओछण आहे, लिबास आहे, या जेके चादर आहे, या नाउमीदी आहे। ठीकु आहे। कॾहिं ताज़ीअ पुठ ते, कॾहिं हेठि हलनि। हाणे पोई लाइन त असांखे अचे थी यादि, कॾहिं हेठि हलनि यानी कि पंधु करनि। ऐं वरी इन्हनि खे, अच्छा, कॾहिं ताज़ीअ पुठ ते, अॻियां वरी अची करे कंहिं तव्हां मां कार झली, उन में वरी जोगियुनि सां गॾु शा लतीफ़ चयोसि, शा लतीफ़ खे अॻियां कार ते विहारियो आहे, अचो साईं बिस्मिल्लाह वेहो, हलूं था होसीं ताईं तव्हांखे मां खयूं हलंदुमि, तव्हांखे ड्रॉप कयां थो जिते चओ था। चए थो त इहे जोगी न कॾहिं पंधु आहिनि, कॾहिं ताज़ीअ पुठ ते। हाणे शाह लतीफ़ जे दौर में जेका उन वक़्त जी जेका सवारी हुई, त उन वक़्तु उठ हुया, घोड़ा हुया, उन जी पुठ जो हेॾे इशारो अथसि। कॾहिं उन जी पुठ ते यानी जानवरनि जी सवारी ते हिन, कॾहिं यानी उन वक़्त जी इहा सवारी शाह लतीफ़ खे अॼु जेका कार या लैंड क्रूज़र जे बराबरि थो सम्झे। इहे आदेश ई न, जॾहिं कॾहिं इन ताज़ीअ पुठ, इन सुठी जेका आहे न गाॾीअ ते आहे न, सुठे इन ते सफ़र ते, इन जेको ज़रियो आहे उन ते हिन, कॾहिं वरी पंधु था हलनि। ठीकु आहे। सामीअड़ा समुंड में तंबे जीअं तरनि। सामीअड़ा यानी कि इहे ई जोगी, इहे जोगी वरी जॾहिं समुंड में था वञनि न, हाणे समुंड जी छा नोयत हूंदी आहे, समुंड में फ्लड बि ईंदा, इहे स्ट्रॉम्स ईंदा आहिनि, ऐं समुंड जो सफ़र ॾाढो ॾुखियो हूंदो आहे जेकॾहिं मौसमूं हालतूं ख़राब थियनि। ठीकु आहे। इहे जेके तव्हां पोइ हिते ॾिसंदो वास्को डा गामा वारी जेका आहे असांजी जेका एक्सपीडिशन थी, कई जेके आहिनि तव्हां हॉर्न ऑफ जेको अफ्रीका आहे उतां मोटी विया हुया। बहरहाल अटेम्प्ट्स इहे घणा थिया, त समुंड जो जेको सफ़र आहे न उहो ॾुखियो हूंदो आहे। चए थो पर हाणे ॾिसो, इहे जॾहिं जोगी समुंड में वञनि था न, सामीअड़ा समुंड में तंबे जीअं तरनि, बाबा तरंदा उहे, स्विम कंदा कंहिं जीअं, तंबे जीअं। हाणे इहो तंबो छा आहे? इहो तंबो आहे कपह जो नंढड़ो टुकड़ो। कपह जो जे नंढड़ो टुकड़ो, तव्हां कपह जो जेके डॉक्टर वाक्टर हणंदा आहिनि, पोइ स्प्रिट मां ॿोड़े करे, इहो कपह जो जे नंढड़ो, उहो जे तव्हां उछलायो कंहिं पाणी में, त उहो पाणी में उन में अंदरि बुॾी करे हेठि हलियो वेंदो तरे में न, इहो मथे तरंदो पियो। चए थो त इहे भले समुंड जूं जेके आहिनि इहे मुश्किलातूं हुजनि, पर इहे सामीअड़ा न, इहे इन कपह वांगुरु उनजे मथां बेफ़िक्र, जंहिंखे को सुकून हुजे तरण जो, उनखे ॿुॾण जो उनखे ख़ौफ़ ई न हुजे। सामीअड़ा समुंड में तंबे जीअं तरनि, इहे इन कपह जे ॿुड़े वांगुरु इहे सामी जोगी समुंड में बि तरनि था पिया। जे वाॻूं वात वञनि, वाॻूं अहिड़ो आहे जेको माण्हू खे खाई वेंदो आहे। चए थो जेकॾहिं इहो खाई वञे न, वाॻूं वात वञनि, जेकॾहिं वाॻूं हुननि ते हमिलो करे खाई वञे त कुसनि, जान ॾेई छॾनि। कुसनि यानी कि ज़िबह थी वञनि, कुहिसजी वञनि। जे वाॻूं वात वञनि त कुसनि, कुसजी वञनि, ख़तम थी वञनि। कुछनि की न की, कुछनि की न की, यानी कि चवनि कुझु न की, शिकायत ई न करनि। केॾो मिसाल ॾिनो आहे शाह लतीफ़, केॾो, काॾे ॻाल्हाए काॾे ॻाल्हाइजे। चवे थो त जेके न ख़ुदा जी इश्क में हलंदा आहिनि, ख़ुदा जी जेके राह ते हलंदा आहिनि, उनखे कंहिं बि तरह जी परेशानी जी न, उनखे त ज़हन में परेशानी आणण ई न खपे। इन्हनि खे हर वक़्तु जेको आहे न, ख़ुदा पंहिंजे अमान में रखंदो, पंहिंजे फज़ल में रखंदो। भले हीअ जेका वाॻूं आहे न, इहा दुनिया आहे, इनखे दुनिया मुख़्तलिफ़ तरह तरह जे परेशानियुनि में जकड़े, इन्हनि जे लाइ ज़िंदगी अज़ाब बणाए, पर जेकॾहिं उहो हक़ ते आहे, जेकॾहिं उहो सच ते आहे, जेकॾहिं उहो ख़ुदा जो हक़ीक़ी आशिक़ आहे, उन जे रस्ते ते हलंदड़ आहे,
त बेफ़िक्र थी वञे। ख़ुदा जी हुन मां ना उमीद न थी वञे, फैज़ मां। शिकायत असां वटि अलाए केतिरियूं जेके आहिनि उहे असां छा कंदा आहियूं, कुझु न की सब्र हलियो वियो आहे न, सब्र। ख़ुदा केॾो बि ॾिए थो पियो, तॾहिं चवंदा त कुझु न थियो। छा मिलियो आहे? कुझु कोन मिलियो आहे। बेशुक्रो इंसान। हिते माना शुक्र जी पर्सपेक्टिव में बि तव्हां हिनखे खणी था सघो त ख़ुदा जे शुक्र ते जेके हूंदा न, उनजे हमेशा उहे तंबे वांगुरु तरंदा आहिनि। उहे वाॻू जे वात में हुजनि तॾहिं बि उनखे माना परेशानी न ईंदी आहे, ख़ुदा जे हुन में अमान में हूंदा आहिनि। खोड़ शयूं हाणे तव्हां हिन में रेफरेंस हज़रत यूसुफ जो खणो, भाइरनि उछलाए छॾियो सभु हिन में खूह में, या ज़ुलेखा 7 दरवाज़ा बंदि कराया, काॾे काॾे मिसाल वेंदा हलिया, इलाही हलिया वेंदा। त उहे भले शिकायत न कंदा आहिनि उहे, ठीकु आहे। त इन जी जेका आहे तशरीह तव्हांजी जेका आहे CC 23 में आयो, उनजी बि तव्हांजी इन सां गॾु थी वई आहे। अजीब वेसी न कयो, चवंदा चोथे नंबर ते, तूं हबीब तूं तबीब तूं दारू खे दर्दन। साॻी ॻाल्हि आहे, इन में छा हाणे बयानु कयोसि। ठीकु आहे, हिकिड़ो मिंट मूंखे ॾिजो। अच्छा ठीकु आहे। तूं हबीब तूं तबीब तूं दारू खे दर्दन, तूं ॾेई तूं लाहीं ॾातर खे ॾुखंदन। साॻी ॻाल्हि मथीं वारी, तूं ॾे थो तूं लाहे थो ॾातर खे ॾुखंदन। ॾातर यानी कि ॾींदड़। हे हेॾां तूं लाहे ॾातर, हिते हो आहे अजब वारी निशानी आहे, खे ॾुखंदन। जेके असां ॾुखनि में आहियूं न, इन्हनि खे वरी अञा ॾुख ॾिए थो पियो। माना ख़ुदा सां उहो लाॾ में हुज में छा थी अचे, असां अॻे ॾुखनि में अञा वधीक ॾुख ॾिए थो। तॾहिं फकियूं फ़र्क़ु कनि जॾहिं अमर करहो उनखे। चए थो भले असां हितां जूं मेडिसिन्स वठूं था, असां भले हिन दर दर ते वञूं था, पर इन्हनि खे बि इहे पेनाडोल बि असर तॾहिं कंदी, इहा जेका एंटी एलर्जिक टेबलेट आहे, इहा बि फ़र्क़ु तॾहिं कंदी जॾहिं अमर करहो उनखे। जॾहिं उनखे अमर कंदे तूं, जॾहिं तूं उनखे अमर कंदे, यानी अमर छा माना हुकुम। जॾहिं तुंहिंजो इन्हनि फकियुनि ते हुकुम। वरना ॾिठो आहे तव्हां त हिते हाणे इहे जेके ॻाल्हियूं कंदो आहे न, इहे अजायो न सम्झंदा कयो। अॼु जी जेका आहे साइंस जी दुनिया ॾिसो था तव्हां, उहा कोमा में हलियो थो वञे, महीननि जा महीना उहो कोमा में पियो आहे। उन ते अलाए केतिरियूं ड्रिप्स चढ़नि थियूं, उन ते अलाए केतिरे क़िस्म जा इलाज बि के माण्हू बेड ते पिया आहिनि महीननि जा महीना। इन्हनि खे फ़र्क़ु छो नथो अचे? इहे जेके इंजेक्शन्स लॻनि थियूं, इहे छो नथा फ़र्क़ु अचे इन्हनि ते? फ़कियूं तॾहिं फ़र्क़ु कनि जॾहिं अमर कर। जॾहिं तूं उन्हनि खे अमर कंदे हुकुम तुंहिंजो थींदो, तॾहिं इहे फ़कियूं फ़र्क़ु कंदियूं, वरना कोन कंदियूं। उमेद आहे त इनशा हिननि मां अगरि हिकिड़ो अची वियो त तव्हां सुठो लिखी वेंदव। हलूं था असां हिकिड़े ॿिए पर्सपेक्टिव ते। पाणी पी वठो, थोरो पाणी पीओ। हा, अच्छा रिप्लाई त ॾियो त ॿुधो अथा पिया भला? जल्दी कयो, रिप्लाई ॾियो मूंखे मैसेज में। जी जी सर, ध्यान सां ॿुधो जी न। सर, हाँ सर। मज़ो बि अचे थो न? मज़ो कोन थो अचे न? इनशाला। अॻे हिकु दोस्त मैसेज कयो, चई पेपर में वेठा हुआसीं न, सॼियूं ॻाल्हियूं जॾहिं शहर जो हुन हिकिड़ो आयो हो, मुठ भीड़िया ई भली, CC 23 में आयो, उहो मां पहिरियां बि पढ़ायो। चई सॼियूं ॻाल्हियूं तव्हां उहे फिरनि पियूं। भलो लिखी आयासीं, चयोसि। अच्छा हलूं था। अच्छा हिन में ॾिसो तव्हां थोरो पढ़ो, हिन खे हर हिक में पतंग 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 पतंग, 5 ई शहर पतंग ते आहिनि। थी थो सघे को हिकिड़ो हिननि मां खणे, त जीअं पोइ हिते जेका आहे असांजी हिकिड़े जी ट्रांसलेशन सम्झाणी सभिनी सां जुड़ियल थिए पई, हिते बि ईअं ई थींदो। ठीकु आहे, हिते बि ईअं ई थींदो। अच्छा पहिरियां त ॾिसो हिकिड़ो शेर मां पढ़ां थो। पतंग पतंग चयाई पाण खे त अची आग उझाए।
पतंग चयाई पाण खे त अची आग उझाए, पचण घणा पचाया। पचण इहो पुछण न अथव, पचण आहे जी खाधो पचाईंदा हो उहो। पचण घणा पचाया तूं पचण खे पचाए, वाकिफ़ थी विसाए आग न ॾिजे आम खे। अच्छा, हिते जेको हे पतंग आहे न, इहो जीत आहे। छा इहो इंसेक्ट आहे, जीत आहे। इहो जीत छा चवंदा आहियूं हुनखे उर्दू में, असां छा चवंदा आहियूं, जेको न बाहि जे ॿाहिरां जेको आहे रोशनी जे ॿाहिरां गोल फिरी 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 आख़िर पंहिंजो पाण खे रोशनी में अंदरि किराईंदो आहे ऐं मरी वेंदो आहे। सिंधी में हिकिड़ो पतंग चऊंसि, ॿियो परवानो चऊंसि। उर्दू में अलाए छा थी, छा चवंदा आहिनि, कोई ॿुधाईंदो? ॿरंदो बि आहे जेको जुगनू, जुगनू, क्या जुगनू कहते हैं ना उर्दू जुगनू में। हूंदो आहे, जुगनू हा हा हा। जुगनू हूंदो आहे। हाणे ॾिसजो त छा छा लतीफ़ आहे। हाणे इन जेके बि 5 शहर आहिनि न, इहा भेट कई अथई उनजो, इन जुगनू जो इश्क पंहिंजी उन बाहि सां, उन जी रिज़ेम्बल्स ॾिनी अथई हिकिड़े इंसान जो इश्क अलाह सां। चए थो अच त भेट कयूं, त तोखां जुगनू भलो आहे या तूं भलो आहे। ठीकु आहे, पतंग परवानो, इहो जेको परवाने जी छा नोयत हूंदी आहे, हिकिड़े क़िस्म जो जीत आहे। जेकॾहिं शाइर अचे थो त पहिरियां ॿिन्ही जी एक्सप्लेनेशन कंदो त पतंग आहे छा। जीत हूंदो आहे जेको रोशनी जे ॿाहिरां, चौधारी, हुनखे तलाश, हू रोशनी खां बग़ैर ॼण त रही न सघंदो, हुनखे तलाश, जिते रोशनी ॾिसंदो आहे उते हलियो वेंदो आहे। पोइ हुनजी चौधारी फिरी फिरी फिरी, यानी उनजो सेंटर छा हूंदो आहे, उहा रोशनी हूंदी आहे। उनजो सेंटर उहा बाहि हूंदी आहे, उन खां परे न आहे वेंदो। पोइ आख़िर में पंहिंजो पाण खे उन में टकराए, उन में किरी करे ख़तमु करे छॾींदो आहे। इश्क जी इंतिहा, इन जो महबूब इहा बाहि आहे। इन पतंग जो महबूब इहा रोशनी आहे जंहिं में हू पंहिंजो पाण खे फना थो करे छॾे। मुंहिंजे ख्याल में बसि एतिरो मिसाल काफ़ी आहे, तव्हां सम्झी विया हूंदो छा किथे ॻाल्हाईंदो। चए थो पतंग चयाई पाण खे, हाणे हाणे मिसाल असां इंसाननि सां मिसाल वाक़िफ़ आहे, छा लतीफ़। हाणे तरीक़ा आहिनि न, ढंग आहिनि। जेकॾहिं मां लिखां न हिते, मां चवां त हिन ॾिनल शहर, ऐं इहो अथव बि साॻी हुनजो यमन कल्याण जो ई आहे, जेको पोइ ते असां पढ़ी आयासीं सुर, उन जो ई आहे। त ॾिनल शहर में शाह लतीफ़ ड्रामाई अंदाज़ अख़्तियार कयो आहे। छा, कहिड़ो? ड्रामाई। ड्रामे में छा हूंदा आहिनि, डायलॉग हूंदा आहिनि न, डायलॉग हूंदा आहिनि, कन्वर्सेशन जेका हूंदी आहे, ॻाल्हाईंदा आहियूं हिक ॿिए सां डायलॉग्स जी फॉर्म में। हिते बि उहा गुफ़्तगू आहे डायलॉग्स जी फॉर्म में। ॾिसो कीअं आहे, चए थो पतंग चयईं पाण खे, ऐं इंसान हल, जेको चए थो तूं मां जुगनू आहे, तूं मां परवानो आहे, त अची आग उझाए, अच हिन बाहि में जेको आहे सो किर। ईअं चवण थोरी आहे। मां अलाह वारो आहियां, मां नेक नमाज़ी आहियां, मां ख़ुदा जो आशिक़ आहियां, उन रस्ते। चए थो जेकॾहिं तूं पंहिंजो पाण खे इहो चवराए थो न, त अची आग उझाए। हे जेको बाहि आहे न, इन बाहि में पंहिंजो पाण खे न, इन बाहि में केराए, इन बाहि खे, अच्छा विसाए, इन बाहि खे, इनखे विसाए, इनखे ख़तमु कर। ॾिसो, यानी हिते ॿ ऑप्शन ॾेस थो शाह लतीफ़, हिते ॿ ऑप्शन ॾे थो। या त परवानो थी करे परवानो चवाइण छॾे ॾे, यानी ॿ ऑप्शन कहिड़ो, या त इहो पतंग चवाइण छॾे ॾे, त इहो चवाइण छॾे ॾे त मैं अल्लाह वाला हूं। या वरी जेकॾहिं चवराए थो न, त इन अची करे बाहि खे, इनखे ईअं माना पंहिंजो पाण में जज़ब करे छॾे, इन बाहि खे पंहिंजो पाण में जज़ब करे छॾे, इनखे उसाए अची करे। पचण घणा पचाया, इन बाहि जेको आहे न, इहा बाहि जेका आहे, इहा इश्क जेको आहे, इन घणनि खे पचाया। तूं पचण खे पचाए, यानी तूं वरी इन बाहि खे पंहिंजो पाण में जज़ब कर, पंहिंजो पाण में जज़ब कर। वाकिफ़ थी विसाए आग न ॾिजे। चए थो बाख़बर, बी वेयर, अटेंशन थी, अटेंटिव थी, ऐं तोखे इहा ख़बर ई कोन्हे, इहो राज़ हासिल से करे त इन बाहि खे विसाइण जो तरीक़ो छा आहे। उहो राज़ त हासिल करे,
ऐं जॾहिं उहो राज़ मिली वञे न त इहो राज़ पोइ कंहिंखे ॿुधाइजांइ न, आग न ॾिजे आम खे, इहा पोइ कंहिं ॿिए खे न ॿुधाइजांइ। इहा बाहि जंहिंखे तूं अंदरि जज़ब करे छॾियो आहे, इन जी जेका आहे न हाणे ॿाफ जेका आहे न कंहिं ॿिए खे न नज़र अचे। हाणे शहर त माना त इहा थी हुई लिटरल, पर सम्झ में आयो ई कोन, मथां मथां गुज़री वियो, अलाए छा चयईं। बाबा चवे थो त जीअं पतंग जेको हूंदो आहे, जेको परवानो हूंदो आहे, पंहिंजो पाण खे फना करे छॾे थो उन बाहि में, तूं पंहिंजे ऐं इंसान तूं पंहिंजो पाण खे ख़ुदा जे इश्क में फना करे छॾे। बाबा ख़ुदा जे इश्क में फना कीअं थिए? वञी करे उन शाहराह फैसल ते बीहां, अची करे कंहिं कार हेठां मरी वञा, पोइ चवां त मां फना थी वियुमि, या खणा किलाशन खणा करे वञी करे ओॾे कश्मीर जे जेको आहे बॉर्डर ते बीह करे जंग कयां। चए थो इहो न आहे ख़ुदा खे जे इश्क में पंहिंजो फना करणु, इहो न आहे बाबा। फना करणु इहो आहे त इहो इहो ई जेको तव्हां लिखियो आहे हिकिड़ा बिल्कुलु, पर इन में थोरी तशरीह अञा ॿुधो त फना करणु इहो आहे त तुंहिंजी मर्ज़ी न हले त तूं छा थो चाहीं, तुंहिंजे जिस्म ते, तुंहिंजी दिलि ते, तुंहिंजे कम कारनि ते ख़ुदा जो हुकुम हले, इहो फना करणु आहे। इहो इन में फना थियणु ॾुखियो आहे, इन में फना थियणु ॾुखियो आहे। ऐं ॾुखियो छो आहे? सफ़ा सवलो आहे, कहिड़ो ॾुखियो आहे? अलाह साईं जेको चवंदो उहो कंदासीं। साईं ईअं जेकॾहिं हुजे हा न, हाणे मां थोरा मिसाल थो खणी अचांव रियल लाइफ में। ईरान जो फार्मर प्रेसिडेंट अहमदीन निजाद, अहमदीन निजाद चयो हो पंहिंजी हिकिड़ी सदारती इजलास में, चवे पियो, ऐं बाक़ाइदा हिकिड़ो जेको आहे न उनजो जेको बयानु हुयो उन वक़्तु एॾो मशहूरु थियो हुयो। चयो जेकॾहिं इस्लामी हुकूमत, का बि इस्लामी हुकूमत इस्लाम जे उसूलनि मुताबिक़, जीअं इस्लाम चवे थो न, को बि यानी कि अहिड़ो कंट्री, अॼुकल्ह जेके 57 मुल्क आहिनि इस्लामी मुल्क, उहे इस्लाम जे कानूननि ते हलनि। ठीकु आहे, वॾो बयानु आहे अहमदी निजात जो, ॿुधजो। जेकॾहिं उहे इस्लाम जे हुकुमनि ते बुनियाद ते हलनि न, त को बि माण्हू ईअं न चवंदो त मूंखे सदर कयो, मूंखे प्राइम मिनिस्टर कयो। हर को लवाईंदो, हर हिकु माण्हू लवाईंदो। को तयारु न थींदो त मां प्रेसिडेंट थियां, को तयारु न थींदो त मां प्राइम मिनिस्टर थियां। बाबा छो न थियां? जेकॾहिं मूंखे हिकिड़ी जहिड़े तरीक़े सां ख़ुदा चवे थो न त माण्हुनि खे सर्व कयो, जहिड़े तरीक़े सां तुंहिंजी ज़िंदगी कहिड़ी हुजे, तूं जंहिंजे लाइ हाकिम बणियो तूं उन्हनि जी कहिड़ी हुजे, इहो ॾुखियो आहे। इहा जेका ख़ुदा में फना करणो आहे न, इहो ॾुखियो आहे। यानी ख़ुदा जे ॿुधायल उसूलनि ते जेकॾहिं को हाकिम आहे त हुनजे लाइ अलाह ताला छा छा थो फरमाए त हिकिड़े हाकिम खे कीअं थियणु खपे। आहे को अॼु जो जेको आहे उहे इहे जेके पुराणे ख़ुलफ़ा जे दौर में वञी करे दर खड़काईंदा त का घुर्ज तव्हांजी त कोन्हे उहा पूरी कई वञे। अॼु जो प्रेसिडेंट आसिफ ज़रदारी, खणोसि मिसाल, हिते त माण्हू उल्टो थो हले कमु, ग़रीबनि खे ॾियणु छा, फुरियूं उन्हनि जा जेके आहिनि वधीक हाणे बहितर सम्झो था। ठीकु आहे, चए थो त पचण घणा पचाया, तूं पचण खे पचाए। इन जेका आहे न बाहि जेका आहे न, इन में घणा जेके नाकाम थी विया। हिन जो मतिलबु इहो अथसि, इन ख़ुदा जे इश्क में जेके न पचण आया, पचण यानी कि पची करे छा थींदो आहे, तयारु थींदी आहे न का शइ, पची करे तयारु थींदी आहे, रेडी थींदी आहे, सक्सेसफुल थींदी आहे। त इन में घणा जेके आहिनि उहे नाकाम थियनि था। तूं पंहिंजो पाण खे पचा, तूं पचण खे, तूं इन बाहि खे पंहिंजो पाण में जज़ब करे छॾ, वाक़िफ़ थी विसाए। हाणे वाक़िफ़ थी विसाए जेको चवे थो न, त पहिरियों पाण इहो राज़ त सिख न, इहा आग कीअं, इन इश्क जी आग में तूं कीअं मिसाल मुब्तला थींदे, इहो पहिरियां राज़ त सिखो न। इहो राज़ उहो हो जंहिंखे मां पंहिंजे लफ़्ज़नि में सम्झायो त ख़ुदा जी इश्क में फना करणु पंहिंजो पाण खे, यानी पंहिंजी ख़्वाहिश खे, पंहिंजी मर्ज़ी खे। मुंहिंजी मर्ज़ी छा आहे इहो अहम न आहे, अलाह छा थो चाहे। मुंहिंजे कि हर कमु मुंहिंजो अहिड़ो हुजे जंहिंमें ख़ुदा राज़ी हुजे, जंहिंमें ख़ुदा मूंखे पसंदि करे, जंहिंमें मूंखे शाबाश मिले। अहिड़ो कमु न हुजे जेको ख़ुदा, जंहिंमां मूंखे जेको आहे न ख़ुदा खे रंज थिए, ख़ुदा रंज थिए मूंखां। ठीकु आहे,
पोइ चए थो त जेकॾहिं इहो राज़ मिली हुई ऐं इन इश्क में अची वियो आहे न त हाणे आग न ॾिजे आम खे। हाणे इहा जेका बाहि आहे न, इहा हाणे आम यानी कि माण्हू, आम माण्हू, इहा आम माण्हुनि खे न ॾेखारिजांइ। ओ हुनजो बि न शाह करीम बुलड़ीअ वारे जो न त मुठ भीड़िया ई भली खुले त वाह। अहिड़े तरीक़े सां जेको आयो हुई हाणे बैत बि आयो हिन में CC 23 में, इहो जेको राज़ आहे न, इहा मुठ भीड़िया इहो बंदि हुजे, खुलियल हुजे, इहो माण्हुनि खे ॾेखारियो न, खोलियो न। हाणे इन मां छा मुराद आहे? इन मां मुराद आहे त उहा तव्हांजो जेको ख़ुदा सां इश्क हुजे, जेका ख़ुदा जी इबादत कयो था, इहा तव्हांजे ॾेखार लाइ न हुजे, इहा तव्हांजी शोबाज़ी न हुजे त शो करियूं, रयाकारी न हुजे। मां एतिरनि माण्हुनि जी डेली मदद करे पोइ जेको आहे सो मानी खाईंदो आहियां, मक़सदु तव्हांजो उहो ॾेखाइण न हुजे, वाक़ई न, इहो आहे त आम खे न ॾेखारिजांइ। ठीकु आहे। नंबर 2 ते अचूं था, पुछ पतंगनि खे संदियूं खामण ख़बरूं। पुछ पतंगनि खे संदियूं खामण ख़बरूं, आणियो विझनि आग में जीउ पंहिंजो जे, जीअरे जनी जे लॻा नेज़ा नींहं जा। हाणे ॾिसो, हिते जेको पहिरियों खामण आहे न, खामण हे खामण यानी कि जलण, बाहि में जलण, ठीकु आहे, सड़ण, सड़ण, बाहि में सड़ण। चए थो त पुछ त वञी इन पतंगनि खां, इन जुगनू खां पुछ वञी, इन परवाने खां पुछ त वञी, संदियूं यानी कि उन्हनि जूं ख़बरूं, यानी कि हाणे जी ख़बर त वठे न, यानी सवली सिंधी में चऊं, अड़े वञ त इन्हनि जुगनू खां त पुछ, जेको फिरी 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 पंहिंजी बाहि में थो हणे पंहिंजो पाण खे, इन खां सड़ण जो मज़ो त वठो, इन खां हाल त पुछ त तुंहिंजो हाल छा थींदो आहे जॾहिं फिरी फिरी तूं पंहिंजो पाण खे बाहि में घेरींदो आहे। पुछ पतंगनि खे संदियूं खामण ख़बरूं, उन्हनि जे जलण जी, उन्हनि जे सड़ण जी, उनखां हाल त पुछ। आणियो विझनि आग में जीउ पंहिंजो जे, कहिड़े परवाननि खां? उहे जेके आणियो विझनि, पंहिंजो पाण खे अची करे बाहि में था विझनि। यानी ही हिते हिते करेक्टर्स उहे माना पतंग जा उहे जेके करेक्टर्स उहे ॿुधाए थो पियो। इहे जेके पंहिंजो पाण खे वठी अची करे उन बाहि में उछलाइनि था, इन्हनि पतंगनि खां इन जे सड़न जूं ख़बरूं त पुछ। जीअरे जनी जे लॻा नेज़ा नींहं जा, जन खे जीअरे इहे इश्क जा जेके न, इश्क कंहिंसां हो, नींहं, नींहं यानी कि इश्क, इश्क कंहिंसां हो? बाहि सां। इन बाहि जा जेके तेज़ उल्हा जेके नेज़ा बणिजी करे हिनखे जॾहिं उहे किरिया न, उहे लॻनि था, त इन जी हालत त पुछे न। ठीकु आहे। हाणे मन बि इहा थी वई, यानी असां जेकॾहिं हिन मां मतिलबु कढूं त ख़ुदा जे इश्क में मुब्तला थियण जी सम्झाणी ॾिए थो पियो। शाह लतीफ़ चवे थो त बाबा तव्हांखे मुश्किलातूं ईंदियूं, ही जेको ख़ुदा जे इश्क में मुब्तला थियण को सवलो कोन्हे को, इहो ॾुखियो आहे। हाणे ॾुखियो कीअं आहे, इहो पोइ हिते मां मथे में घणियूं वज़ाहतूं ॾेई आयुमि, वरी ॿिया पर्सपेक्टिव था कयूंसि। अच्छा, हाणे कीअं भला, कीअं ख़ुदा जे ॾुखियो कहिड़ो आहे? जीअरे जनी, जीअरे ई जेके न इहे नींहं जा जेके नेज़ा, इहे तव्हांखे मुश्किलात, इहे तव्हांजे नेज़ा थी करे घाव, इहे घाव तकलीफ़ूं तव्हांखे ईंदियूं, तकलीफ़ ईंदियूं। छो ईंदियूं? ॾुखियो आहे। कहिड़ो ॾुखियो आहे? सफ़ा सवलो आहे। अच्छा, अचां मां माइन ते अचां। ठीकु आहे। घणा घणा तोला घर में पिया आहिनि सोन जा? साईं 8 8 ॾह ॾह। त पोइ इस्लाम छा थो चए त 7.5 तोला सोन हुजे त तव्हां हिते ज़कात तव्हांजी लॻे थी। 7.5 आहे त 2.5% कढो। यार हे त केतिरे तोलो सोन जो पुॼी वियो आहे, हे त ॻाल्हि त ख़राब करे छॾियो। तव्हां असांजी नाहे थी सघे पाण जेके लोअर क्लास हेठि तबिके जा हुजऊं, पर अपर क्लास में तव्हां सोचो केतिरो सोन हुन जे घरनि में, अमीरनि जे, शाहूकारनि जे घरनि में सोन चांदी पियो आहे, कहिड़ी ज़कात थिए थी पई।
ख़ुदा क़ुरान मजीद में मना कयो आहे पैसा जमा करण खां। एतिरी इजाज़त आहे जेको तव्हां साल में जेतिरो तव्हांजो ख़र्च हुजे बाक़ी तव्हां डोनेट कयो। सर्कुलेशन ऑफ वेल्थ जो हुकुम आहे, दौलत सर्कुलेट थींदी रहे। ऐं हिते नेब जा छापा, अकाउंट भरियल, सवलो आहे। इन इश्क में जेके घाव लॻदा, जेके तकलीफ़ूं ईंदियूं, इहे सवलो आहे। अनकंडीशनल लव हुजे ख़ुदा सां, अनकंडीशनल अनकंडीशनल सरेंडर हुजे। अहिड़ी न हुजे त माना ठीकु आहे, हे भला हिते मां हे खणी नथो मञा, हिते पंहिंजी थो हलायां, वरी हेॾां वरी हेतिरा जेके अलाह जा सवाब त कया न। न बाबा, टोटल तव्हांजी सरेंडर हुजे। तव्हां माना का उन में अधु की न हुजे, पार्शल न हुजे। ही जेका आहे अचूं था असां अॻिते, इन जी एतिरी तशरीह काफ़ी अथसि। नंबर 3, पतंग चयाई पाण खे पसी मच म मोट। पतंग चयाई पाण खे पसी मच म मोट, सुहाई सुपरी जी खिड़ त थे घोट। जंहिंजी शादी न आहे थियल, उनखे घोट था कयूं अॼु असां, ईअं न, ठीकु आहे न, सेरा बि चवंदासीं। पर घोट घोट जे लाइ शर्तूं ॿुधिजो हिते, छा नथी हुजूं, पोइ तव्हां घोट थींदव, ठीकु आहे। हे डेडिकेट था कयूं उन्हनि खे जेके अञा ताईं जन शादी न आहे की। अञा तूं अरोट खोरी ख़बर न लहे। चए थो पतंग चयईं पाण खे वरी पतंग चए थो पियो, चए थो मां आशिक आहियां। अच्छा, आशिक आहियां। पतंग चयईं पाण खे पसी मच म मोट। चए थो ॿुध, ॻाल्हि हिकु ॿुध, उसूल थी, छा थी, हिकिड़ो उसूल थो ॿुधाए। चए थो जेकॾहिं न पंहिंजो पाण खे तूं ख़ुदा जो आशिक सॾाए थो, त पोइ पहुची करे मच में, पहुची करे मच में, हे जेको म आहे न, म मीम खे ज़बर, इहो शाइरी में इन म जी माना हूंदी आहे नॉट, न, नो। म यानी कि न। जेकॾहिं पतंग चयई पाण खे, जेकॾहिं पाण खे परवानो चवे थो, त पोइ मच में पहुची करे, बाहि में पहुची करे म मोट, पोइते न मोट। सुहाई सुपरी जी, चए थो इहा जेका रोशनी थी न, इहा जेका बाहि आहे, इनखे हाणे रोशनी सम्झो। हिते छा चए थो त इहा रोशनी आहे। सुहाई सुपरी जी, ख़ुदा जी रोशनी, सुहाई सुपरी जी घिड़ त थे घोट। इन रोशनी में अच त घोट थींदे। हाँ, हाणे घोट थियण जे लाइ ॿ कंडीशन छा लतीफ़ ॿुधायो। चए थो इन मच में अचे थो त पोइ हिते न मोट, इन में घिड़ी पओ, इन में अंदरि इन थी वियो, त पोइ तूं घोट आहे। ऐं घोट छा हूंदो आहे, उनजो मान वॾो हूंदो आहे। पोइ हिकु ॾींहुं ॾियोसि इज़त, ॿ ॾींहं ॾियोसि, पोइ वारी ज़िंदगी, ठीकु आहे। सिहाई सुपरी जी घिड़ त थे घोट। इन रोशनी ख़ुदा जी में अंदरि इन थे, तूं थींदे वॾे मान वारो घोट थींदे। अञा तूं अरोट, अरोट माना कचो, अञा तूं कचो आहे। छा लती वरी चए थो, अञा तूं अरोट, अञा तूं कचो आहे। हलो बाबा, तव्हांजी जेके अनमेरिड आहियो, गैर शादीशुदा, तव्हांजी शादियूं कैंसिल। CC 23 बि ॾियो, ताकि तव्हां पका थियो, तव्हांजी जेका आहे उहा क्वालिफाई करे ॾेखारियो, त पोइ तव्हांजी जेका आहे घोट थींदव। अञा तूं अरोट, अञा तूं कचो आहे, खूरी ख़बर न लहे। खूरी यानी कि सड़ंदड़, जेको सड़े थो बाहि में, ख़बर अञा तूं हुनजी ख़बर ई न लधी आहे। जेको बाहि आहे न, जेका इहा, उन बाहि जी तूं, उन इश्क जी तूं, उहा त अञा तोखे त ख़बर ई न पई आहे। ठीकु आहे, यानी छा? अच्छा, हे सुहाई ज़िद अथव, कंहिंजो ऊंधाई, ऊंधाई जो ज़िद असां अक्सर रोशनी लिखंदा आहियूं, ऊंधाई जो ज़िद रोशनी, ऊंधाई जो ज़िद सुहाई बि थिए थो। चवे थो त जेकी इश्क जे उड़ाव खे ॾिसी करे मोटनि था न, इन्हनि छा लतीफ़ मुखातिबा, चए थो त मोटो न पोइ, ठीकु आहे।
तव्हां इन में ख़ुदा जी जेका आहे या रोशनी आहे हिकिड़े क़िस्म जी, इहो इश्क असल में तव्हांजे लाइ तजल्लो आहे, ख़ुदा जे तजले में घिड़ी पओ हिन में, ठीकु आहे। अञा तूं अरोट, अञा तूं कचो आहे, खोरी ख़बर न लहे, माना सड़ण वारनि जी वॾियूं ज़िमेवारियूं आहिनि, खोड़ ज़िमेवारियूं, अहिड़ियूं ज़िमेवारियूं हिन जे मथे मां बयानु करे आयो आहियां। इंसाननि जा हक़ हूंदा आहिनि, ख़ुदा जा हक़ हूंदा आहिनि, इश्क में खोड़ सारियूं जेके आहिनि जेके आहिनि उहे असांखे फ़र्ज़ सरअंजाम ॾियणा पवंदा आहिनि, ठीकु आहे। पर इहो यादि रख त इन ख़ुदा तोखे अकेलो न छॾींदो, ठीकु आहे। इहो हिन जो इहो मतिलबु हो। आख़िरी चवंदा हिन ते आख़िरी आहे न मुंहिंजे ख़्याल में। हाणे पतंग चयई पाण खे त जेरे त ॼेरे ॼेरे पौ ॼाणे, पतंग चयई पाण खे त ॼेरे पौ, पौ यानी कि पइजी वञ। अच्छा, पतंग चयई पाण खे त, अच्छा मथे हुयो छा अञा? हा ही आहे न चोथों। अच्छा हाणे मां जल्दी थो कयां, मां घणी करियो आहे टे। अच्छा फोर्थ, पतंगनि पह कयो। हाणे हिते उहे उन्हनि जो ज़िक्र आहे जेके सक्सेसफुल आहिनि, जेके इन इश्क में जेके न कामयाब थी आया आहिनि। इहे जेके हाणे कामयाब थी आया आहिनि इश्क में, त इहे सचा आशिक सॾाइबा, ये ख़ुदा जा सच्चा नुमाइंदा सॾाइबा, ये ख़ुदा जा सच्चा जेके आहिनि हक़ीक़ी जेके आहिनि उहे मुहिब सॾाईंदा, ठीकु आहे। पतंगनि पह कयो मिड़िया मथे मच, इन्हनि जेके ख़ुदा जा जेके सच्चा आशिक आहिनि उन्हनि इरादो कयो, इरादो कयो अची गॾु थिया मिड़िया, मथे मच माना मच यानी कि बाहि, बाहि जे मथां अची मिड़िया। यादि कयो हिते जेके आहिनि उहे कामयाब थियल आहिनि, इहे पचियल आहिनि, इहे पचियल आहिनि, इहे सचा आहिनि, इहे हक़ीक़ी आहिनि, हक़ीक़ी आशिक आहिनि। पतंगनि पह कयो मिड़िया अची मच, पसे लहस न लचिया, पसी लहच, पसी लहस, पसी यानी कि दाख़िल थी करे, लहस यानी कि बाहि, पसी लहस यानी कि दाख़िल थी, बाहि जी झड़प, लहस यानी कि बाहि जी झड़प, न लॻिया, लॻिया यानी कि लचिया, लिचिया न लिचिया, लिचिया यानी कि हिबिकिया, उनखे थोड़ी भी रंड कई न आई। पसी लहस न लिचिया, सड़िया मथे सच, सच जे मथां सड़ण क़बूल कयो, सच जे मथां सड़ण क़बूल कयो, संदा ॻिचुनि ॻच वीचारनि विञाया। चए थो इहे इन बाहि जे उड़ाह में विया, ॻिचनि संदा जेके आहिनि, सिर जेको आहे न, मुंहुं जेको आहे, मथो जेको आहे, सिसी सूधो जेको आहे सो वीचारनि कुर्बान करे छॾियो। अच्छा रियल लाइफ तो कहिड़ा जेके आहिनि मिसाल मिलनि था त कोई तव्हां मां ॿुधाए हाणे। शाबाश, खोड़ मिलणी वधा इन ते। इहे उहे आहिनि जेके कामयाब थियल आहिनि, उन्हनि इरादो कयो अची करे मिड़िया मच ते, ऐं वरी जॾहिं बाहि में अंदरि घिरनि था त इनखे थोड़ी हिबक बि नथी थिए, हिबकिया बि न, ऐं वरी उन्हीअ सच ते साह ॾिनो, सिसियूं कुहाए छॾियऊं। शाबाश, कोई ॿुधाए। होए होए, सर हज़रत इमाम हुसैन करबला जे वाक़ियो। जबरदस्त जबरदस्त जबरदस्त, एग्जैक्टली उहो बि ठहे थो। हज़रत यूसुफ वारो बि ठहे थो। हा ठीकु आहे, त माना उहे इन थिया थी पइनि। हा सही आहे, करे था सघो, रिलेट करे था सघो तव्हां। हाणे हिन सबक मां छा मुराद हुई? मुराद इहा आई त जेका सची राह ते जेके असुल हक़ीक़ी न उनकी क्वालिटीज़ इहे आहिनि, शायदि क्वालिटीज़ ॿुधाए थो सची आशिकनि जूं जेके अलाह जे इश्क में आहिनि। उन्हनि जी पहिरीं क्वालिटी आहे त उहे जेको इरादो कंदा आहिनि कंहिं कम करण जो या राह ते हलण जो, त उन ते क़ाइमु रहंदा आहिनि, उहा राह नथा छॾनि। ॿियो सच जी वाट तां नथा फिरनि। टियों उन्हनि खे को ख़ौफ़ कोन्हे को,
भले कुर्बान थी वञे। या हिन में हुन जो हज़रत इब्राहिम जो जेको आहे बाहि में जॾहिं हज़रत इब्राहिम खे उछलायो उहो बि त आहे। ठीकु आहे। चई ॾिसो उन्हनि बि पसे लहस न लिची आहे, यानी कि बाहि जी जेका झड़क आहे, झड़प आहे बाहि जी, उन्हनि बि हिन ते असर ई न विधो। हाणे तव्हां जेकॾहिं क़ुर मजीद जूं हिन में आयतूं खणी अचो, क़ुर मजीद में त अलाह चए थो न, हक़ जी गवाही ॾियो, सच जी गवाही ॾियो। चाहे पहिरियां क़ुर मजीद या तव्हां लिखी छॾियो, इस्लामियात में किथे न किथे हणिजो, अची वेंदी। क़ुर मजीद में अलाह ताला फरमाए थो त सच जी गवाही ॾियो और हक़ की बात करो, चाहे वो आपके खिलाफ हो, चाहे तव्हांजे खिलाफ हुजे, दो इट इज अगेंस्ट यू। ॾिसो ठाहींदा वञो, तव्हां पाण ठाहींदा वेंदो। से द ट्रुथ, चओ सच, दो इट इज अगेंस्ट यू, तोड़े जो तव्हांजे खिलाफ आहे। यूअर पेरेंट्स, तव्हांजे वालदेन जे खिलाफ आहे। यूअर रिलेटिव्स, तव्हांजे रिश्तेदारनि जे खिलाफ आहे। यूअर फ्रेंड्स, यानी ख़ुदा चवे थो त हक़ खे न छॾियो, सच तां न फिरो, चाहे उहो तव्हांजे खिलाफ हुजे, चाहे हुनजे हो। इन में त असांजा जेके अबा जेके आहिनि उहे वालदेन बि जेके आहिनि उहे असां सां थी था सघनि, नाराज़ थी था सघनि, उन ते असां मुंहुं मोड़े था सघनि। पर अलाह जो नो कंप्रोमाइज़, इन ते कंप्रोमाइज़ न आहे। असां इन जो अंदाज़ो लॻायूं त कूड़ असां खोड़ दफ़ा ॻाल्हाए वेंदा आहियूं। छा अहमियत हूंदी इन जी कूड़ सच ॻाल्हाइण जी? ख़ैर काफ़ी आहे इन जो एतिरी एक्सप्लेनेशन। नंबर 5, पतंग चयई पाण खे त ॼेरे पोइ ॼाणे। पतंग चयई पाण खे त ॼेरे पोइ ॼाणे, तां ताण जो ता ॾे, जा आग न उझाणी, विस्यो विहाणी, उत न ॾिजे आम खे। सफ़ा सवलो आहे, थी थो सघे तव्हांखे ॾुखियो लॻो लफ़्ज़नि में, सफ़ा सवलो आहे। चवे थो पतंग चयई पाण खे, जेकॾहिं पाण खे परवानो चवे थो, पतंग चवे थो त ॼेरे पोइ ॼाणे। ॼेरी यानी कि बाहि, बाहि त जेकॾहिं पतंग पाण खे चवे थो त बाहि पओ, यानी कि बाहि में पओ। ॼाणी यानी कि ॼाणी वाणी बाहि में पओ। ईअं न चओ त मूंखे त फिलाणे जेको आहे चयो त हीअं थींदो पोइ। न न, पंहिंजी बाख़बर अवेयर थी करे, ॼाणे वणे बाख़बर थी करे, सोचे वीची करे पोइ हिन में इन थी वियो। जेकॾहिं पंहिंजो पाण खे पतंग चई थो त तां ताण जो ताए ॾे, तां यानी कि तेसी ताईं, ताण जो वधंदो रहो, ताए ॾे यानी कि तव ॾे, बाहि ॾे, तां ताण जो ताए ॾे, तेसी ताईं वधंदो रहो बाहि ॾे, जा आग न उझाए, जेसी ताईं उहा आग थधी न थी वञे, उझामी न वञे। विस्यो विहाणे, विस्यो यानी कि एतबार, विहाणे यानी कि मज़बूत, मज़बूत एतबार करे वियो। चए थो पंहिंजो पक्को एतबार करे वियो। अत न ॾिजे आम खे, इहा ख़बर जेका आहे न, तूं एतबार करे वियो, तुंहिंजी कामयाबी आहे। ऐं इहो राज़, उहा ई ॻाल्हि त इहो राज़ कंहिं ॿिए खे न ॿुधाइजांइ। उत न ॾिजांइ, उत यानी कि अंदर जो हाल, अत यानी कि अंदर जो हाल, अंदर जो हाल जेका आहे न तुंहिंजी में, जंहिं तूं अंदर में ख़ुदा खे पंहिंजे अंदर में तो पंहिंजे अंदर में ख़ुदा जे हुकुम खे अहमियत ॾिनी आहे, हर कमु तूं ख़ुदा जी रज़ा जे लाइ करे थो, त इहो ॾेखावे जे लाइ न हुजे। यानी पंहिंजे महबूब जे इश्क में मुब्तला थी वञो। तव्हांजो हे बॉडी जिस्म त तव्हांजो हुजे, पर हुकुम उन जो हले, तलकीन थो करे, दावत थो ॾे। ही हो असांजो अॼु जो लेक्चर। उम्मीद थो कयां त कुझु बि सम्झ में न आयो हूंदो।